पाणियारी सिर बहड़ो जरते पखी जी पाणियारी सिर बहड़ो जरते पखी जी असां सजण थी रहियो आहे रूह में तॾो मोहम्मद खान जा हासिल आयत दोस्तो ई साथियो हक़ मौजूद सदा मौजूद सब खां पहिरीं त आउं सम्झां थो तॾो मोहम्मद खान जी सेहतमंद सरगर्मियुनि जे हवाले सां ख़ासतौर ते क्रिकेट जे हवाले सां सिटी क्रिकेट क्लब जो किरदार कंहिंखां बि लिकियल चुकियल कोन्हे ऐं वॾी ख़ुशकिस्मती इहा आहे त आउं सम्झां थो त सिटी क्रिकेट क्लब जो पायोनियर फाउंडर साईं प्रोफेसर सईद नकवी साहब असांजे विच में मौजूदु आहिनि ऐं आउं सम्झां थो साईं सईद नकवी हिन वक़्तु शायदि टी या चौथी जनरेशन सां गॾु बि आहिनि ऐं इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे अरशद अंसारी साहब पाण घणो वक़्तु अमेरिका में रहे थो ऐं तॾहिं मोहन खान में हुन पंहिंजो हिकिड़ो वॾो वक़्तु ॾिनो तॾहिं मोहम्मद खान में रांदियुनि खे ख़ासतौर क्रिकेट जे हवाले खां जाहिद साहब ऐं मीर नूर अहमद तालपुर साहब ऐं शहबाज बोगदार सिटी क्रिकेट क्लब शाहीन जा दोस्त तॾो मोहम्मद खान में सेहतमंद सरगर्मियुनि जे हवाले सां आउं सम्झां थो शहबाज आहे साईं जाहिद आहे या सिटी क्रिकेट क्लब जा ॿिया समूरा दोस्त उन्हनि जूं कोशिशूं तारीफ़ लाइक़ आहिनि तहसीन लाइक़ आहिनि ऐं हिन नफ़ा नफ़ी जे दौर में जिते असां सम्झूं था असांजो नौजवान समाजी बुराइनि जे वर चढ़ी पंहिंजूं ज़िंदगियूं दाह ते लॻाए चुको आहे उते चंद आङिरियुनि ते ॻणण जेतिरा फ़र्द पंहिंजे हिकिड़े अज़ीम मक़सद जे लाइ ऐं पंहिंजे समाज जी बहितरी ऐं भलाई जे लाइ जेको किरदारु अदा कनि पिया उहो किरदारु आउं सम्झां थो तारीख़ में इंतिहाई लाभाइतो किरदारु रहंदो ऐं जीअं असां टी या चौथी पीढ़ी में साईं प्रोफेसर सईद नकवी खे यादि था करियूं यकीनन असांजूं जेके ॿ टे चारि पीढ़ियूं पोइ ईंदियूं उहे ईअं ई जाहिद साहब खे शहबाज खे ॿियनि दोस्तनि खे यादि करियूं जिन हिन नफ़ा नफ़ी जे दौर में हिन क़िस्म जे सेहतमंद सरगर्मियुनि खे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे तोड़े जो आउं सम्झां थो असां मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबिस्ता रहिया आहियूं असां शायदि पंहिंजे फैमिलियुनि खे पंहिंजे ख़ानदान खे पंहिंजे बचनि खे एतिरो टाइम न ॾींदा आहियूं जेतिरो टाइम असां हिन क़िस्म जे सरगर्मियुनि खे ॾियूं था ऐं अदबी हवाले पंहिंजे शोबे में रहां थो ऐं पंहिंजो पाण इतराफ़ करियां थो ऐं पंहिंजो टाइम पंहिंजे ॿारनि खे एतिरो नथो ॾेई सघां जेतिरो अदबी सरगर्मियुनि खे ॾियां थो पोइ यकीनन हुते असांजी हिकिड़ी इंफराइदी सोच महवर थिए थी हिते असां इज्तमाही मक़सद खे साम्हूं रखी पंहिंजूं कोशिशूं बरोबर लाइण जी कोशिश कंदा आहियूं पोइ हिकु दफ़ो ॿीहर ऐं प्रोफेसर सईद नकवी साहब अरशद अंसारी साहब ॿिया असांजा दोस्त डॉक्टर इकबाल साहब असांखे जॉइन करे चुको आहे पंहिंजे दोस्तनि मां सभिनी दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो हिन खूबसूरती इवेंट जे हवाले सां सिटी क्रिकेट क्लब जे कोशिशुनि ऐं महिनतुनि खे ऐं सभिनी दोस्तनि खे असां खां जेतिरो पहुची सघे थो असां कलम घणी वधि में वधि पंहिंजो कलम ई पोइ करे सघूं था जंहिं दोस्त जूं जेतिरियूं कोशिशूं बरोबर लाहे सघे थो त असां कोशिशि करियूं तॾो मोहम्मद खान जी हिन क़िस्म जे सरगर्मियुनि खे हथी वठण लाइ सभु जेकॾहिं हथ करियूं त असां हिते हिकिड़ो बहितरीन ऐं सेहतमंद माहौल इज्तमाही हवाले सां तयारु करे सघूं था सभिनी दोस्तनि जी महिरबानी।